आसमान आधा दे वाला अमेरिका में नऊ ताजो आयो है अमेरिका जा मानू किया नहीं कनिया अच्छे जैसे के अमेरिका जा मानू अंग्रेज है नी वे जा आसमान को मथे घुमंदा आहिनि। हाँ आसमान को मथे किया री बा मथे घुमंदा आहिनि वो ईअं आसमान खां थोरो हेठि पर जहाज़नि ते। हाँ वो ईअं चई नी पहिरें वरी ते आसमान को मथे घुमंदा ए आहिनि। भला तुम पे पाकिस्तान मुल्क जो कीअं माण्हू छा कनि पाकिस्तान जा नवा तजुर्बा थिया रही नवा एड़ा खबर नी नक सां मानी खाए नक सां आधा अमेरिका में नए मुल्क में नी मुल्क वडे में आयो है ए वाल किए यो मुल्क रानी कनिया किए नी तोरा मानू बहुत असांजे अमेरिका मुल्क जी ॻाल्हि करी जीअं असांजा अंग्रेज आहिनि उहे आसमान को मथे घुमंदा आहिनि। हाँ आसमान को मथे हा आसमान खां थोरो हेठि पर जहाज़नि ते जहाज पोया गाल कराणो बणो सा कढोई जहाज को मथे पाकिस्तान पहिरियों मुल्क जो हवालो पाकिस्तान तू गाल तो करे पाकिस्तान जा माण्हू एडी तरक्की में दई एडी मुल्क यो तरक्की में दई जो नक सां दा मानी खाइनि। हाँ योरी की नक सां मानी पर नक को थोरो हेठो वात सां हाँ ये चाहिए नी असले ये तो बिचे आसमान को मथे रा घुमन पर थोरो हेठो पर तो तमाको घणो कूड़नी आप